तुंहिंजी पीउ ॾे अॼु मूं माण्हू मोकिलियो आहे ठाह लाइ। जेकॾहिं उहो ज़िद छॾे थो त पोइ अॼु असांजे विच में ठाह थी वेंदो। असांजे निकाह जो तो छा सोचियो आहे? असां कोमल असांजो निकाह राति थींदो। छा तू हिन सां निकाह करण वारो ई चाकर? कोमल मुंहिंजे सहारे घर छॾियो आहे। मां हिनखे लावारिस नथो छॾे सघां। मां लावारिस न आहियां चाकर खान, पंहिंजे माउ पीउ जी अकेली धीउ आहियां। मुंहिंजे हिसे में बि एतिरी दौलत आहे जेतिरी तव्हां वटि आहे। कोमल मां तोखे तुंहिंजी मिल्कियत जे करे हिते वठी न आयो। मां बि तुंहिंजी मिल्कियत ॾिसी निकाह नथी करणु चाहियां चाकर खान। मूं तोसां मोहबत कई, इन करे पंहिंजी सुकून वारी ज़िंदगी छॾे तो वटि आयसि। न मां लावारिस आहियां ऐं न ई ॿीहर मुंहिंजे लाइ वरी अहिड़ी सोच रखजांइ। छा हिन जा नखरा तू सॼी ज़िंदगी बर्दाश्त करे सघंदे? सुरर बेगम, चाकर खान पाण नाज़न सां पलियल आहे, सो कंहिंजा नखरा बर्दाश्त न कंदो। जेकॾहिं इज़त सां हिते रहंदी त इज़त मिलंदसि। घणा नखरा करण वारो हिते रही न सघंदो। हाणे त कोमल जा नखरा मूंखे ई खणणा पवंदा। हुनखे एतिरो त होश मां कढी छॾींदसि। भले हू हाणे चाकर खे परेशान करे, जीअं चाकर हुनखे हितां तड़े कढे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।